जैकबाबाद मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ वसीम इकबाल जी रिपोर्ट मुताबिक़ जैकबाबाद में तेज़ीअ सां वधंदड़ बदअमनी ऐं पुलिस जी नाअहली ख़िलाफ़ शहरी इताद जे सॾ ते मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि पारां हलंदड़ बरसात में शहीद अल्लाह बख़्श सूमरो पार्क खां एहतजाजी जुलूस कढी प्रेस क्लब आॾो धरनो हयो वियो। मुज़ाहिरीन पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते शहरी इतिहाद जे सदर मोहम्मद यासिर अबड़ो, शहरी इतिहाद जे इंतज़ार हुसैन छलगिरी, अंजुमन ताजरान जे सदर मीर अहमद अली बिरोही, JUI जे ज़िलई सदर डॉक्टर AG अंसारी, PP शहीद भुट्टो जे नदीम कुरैशी, महराण सोशल फोरम जे अब्दुल हई सूमरो, BNP जे गुलाबजान मेंगल, कुटबार इताद जे ज़ैनुल आबदीन कुटबार, इलेक्ट्रिक यूनियन जे श्रीचंद भावनानी ऐं ॿियनि बदअमनीअ ते ख़िताब कंदे जैकबाबाद पुलिस खे सख़्त तनक़ीद जो निशानो बणायो ऐं चेतावनी त जेकॾहिं अमन बहाल न करायो वियो त एहतजाजी तहरीक शुरू कई वेंदी।